दादू खां आफ्ताब भंड जी रिपोर्ट मुताबिक़ शिया उलमा पाकिस्तान सिंध जे सदर अल्लामा डॉक्टर सैयद असद इकबाल सैदी जी सूबाई नायब सदर अशरफ सखीरानी सैले दादू सदर सलामत जाफरी जनरल सेक्रेटरी मौलाना मुजाहिद अली चांडियो कस्बो जुलूस जो बानी शाह पसंद लगारी दादू प्रेस क्लब आडो एहतजाजी मुज़ाहिरो करे हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां दादू ज़िले इंतजामिया मुहर्रमुल हराम में मातमी जुलूसनि जी राह में रुकावट बणियल आहे। हर साल आसरो ॾेई पोइ जुलूस खे पोइ ते धिके छॾियो आहे। हिन साल बि 10 मुहर्रम जो हराम जो जुलूस कस्बो शहर जे रोड ते पहुतो त जुलूस ते शरपसंद माण्हुनि इंतजामिया जी सरपरस्ती में पथराव फायरिंग ऐं डंडा खणी पर पुरअमन मातमियुनि ते हमलो करे कानून जी भञकड़ी कई। पुलिस पुरअमन अज़ादारनि खे सिक्योरिटी फराहम नथी करे सघे। बाद में SHO कस्बो सियासी माण्हुनि जे वंगार बांधे जुलूस ते ETC तहत FIR दाख़िल कई जेका सरासर ज़्यादती आहे। असीं IG सिंध DIG हैदराबाद SSP दादू डॉक्टर समीउल्लाह सुमरो खां मुतालबो था करियूं त फौरी तौर ते नाजायज़ FIR ख़त्म करे जुलूस मथां हमले करण वारनि ते FIR कटी वञे। ॿी सूरत में सूबाई सतह ते 3 ॾींहंनि अंदरि ला अमली जोड़े भरपूर एहतजाज कयो।